बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांखे दर्स क़ुरान में भलीका कलाम पाक तव्हां पढ़ियो ऐं हीउ अहिड़ो हैंड बुक आहे जो सॼी ज़िंदगी माण्हू पढ़ंदो रहंदो, पर जेकॾहिं माण्हू जे दिलि में वेही रहे त पोइ हिकिड़ो दफ़ो ई खोड़ आहे। अॼु अचो पाण कंहिं नतीजे ते पहुतो। हीउ पाण प्राइमरी खां वठी जेको आहे सो ग्रेजुएशन ताईं पढ़ूं था, को न को नतीजो निकिरे थो, मक़सदु निकिरे थो, को प्रोग्राम वाज़े थिए थो। पाण कलाम पाक पढ़ियो ऐं अञा पढ़ंदा रहंदासीं, पर इन मंझां मक़सदु कहिड़ो आहे क़ुरान जे अचण जो, या उनजो प्रोग्राम उनजो कहिड़ो आहे। पोइ इंसान जी जेका ही ज़िंदगी आहे जंहिं समाज में असीं रहूं था, उनमें अलाए केतिरा मसाइला आहिनि उनमें माण्हू वेड़ियल, ज़ाती मसाइलनि खां वठी हुकूमती मामलनि ताईं। अॼु अचो त कुझु आयतूं था पढ़ो जंहिं ॼण त इहो क़ुरान आहतो थो करे। जेकॾहिं हीउ अहिड़ो सिस्टम तव्हां जेकॾहिं ठाहियो या तव्हां ज़िंदगी जा जेके मामला आहिनि हिन उसूलनि जे मुताबिक़ तव्हां हलाया त तव्हां जे घणनि सुवालनि जा जवाब मिली वेंदा ऐं तव्हांजो हिकिड़ो सुठो निज़ाम चढ़ी पवंदो। यदि क़ुरान जो ऐलान आहे, प्रोग्राम आहे या उनजी दावा आहे, इहो आहे माण्हू जे अकुल इदराक ते छॾियल त उनखे कीअं थो सम्झे, ऐं ॿियो अमलनि ते आहे, माण्हू अमल कंदो त पोइ उन जे नतीजनि जी ख़बर पवंदी। सॼी इंसान था हीअ आयत था पढ़ो जंहिंमें ख़ुदा फरमाईंदो सॼी दुनिया या सॼी इंसान ज़ात जे मुश्किलातनि, मुसीबतनि, ॾुखनि ऐं ॾोजरनि जो हल हिन निज़ाम में आहे, जंहिंमें सभिनी माण्हुनि जे रिज़्क़, ज़िंदगी जी ज़रूरतनि मुहैया करण जी ज़िमेवारी उन निज़ाम जी आहे जेको ख़ुदाई क़दरनि जे मुताबिक़ क़ाइमु हुजे। सभेई सुभाणे जे कर हवाले कयो। ॿियो, हीउ मक़सदु उन सूरत में पूरो थी सघे थो जॾहिं रिज़्क़ जे बुनियादी वसीले माना ज़मीन ते कंहिंजो कब्ज़ो न हुजे, ज़मीन कंहिंजी ज़ाती मिल्कियत न हुजे, पर उहा निज़ाम या हुकूमत या अख़्तियारी गॾियल मिल्कियत जे हवाले हुजे। जेका तव्हां स्टेट ठाहियो था उनजो इहो ज़िमो आहे त उन्हनि माण्हुनि जो इहे सभु घुरिजूं पूरियूं थियणु खपनि। छो त लतीफ़ साईं फरमाए थो वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। उनमें हर शख़्स पंहिंजी सघ, उन निज़ाम में हर माण्हू पंहिंजी सघ ऐं सलाहियत मुताबिक़ महिनत करे। इहो हर माण्हू खे करणी आहे जेको माण्हू महिनत करे सघे। ईअं न जेको माण्हू जेको आहे कोन कंदा, कॉन्ट्रेक्ट थिए थो इहो त भई पाण गॾु इन हलो ई इन बुनियाद ते था त हर माण्हू खे जेको आहे को न को कमु करिणो आहे, जेको उनजो फन आहे, जेको उनजी सलाहियत आहे। उन महिनत जी हासिलात मां रुॻो पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ लाणे, बाक़ी जेको सभु जो सभु आहे उहो पंहिंजे दिलि ऐं पंहिंजे दिमाग़ जे रज़ामंदी सां ॿियनि जे ज़रूरतुनि लाइ छॾे ॾिए। माना उहा जेका गॾियल जेका तव्हां मिल्कियत जेको अकाउंट जेको आहे उन में जमा कराए। तव्हां जेको बि कमायो आहे ईमानदारी सां तव्हां खणो,